सेहत जे आलमी इदारे WHO पाकिस्तान में वबाई बीमारियुनि खे नई आफ़त करार ॾेई छॾियो। WHO जो चवणु आहे त डेंगी, टाइफाइड, मलेरिया ऐं चमड़ी जूं बीमारियूं इंतिहाई दर्जे ताईं पहुची सघनि थियूं, जंहिं सबबि इंसानी अलमियो जनम वठी सघे थो। सेहत जे आलमी इदारे WHO जे नुमाइंदनि बरसातुनि ऐं ॿोॾि खां पोइ पाकिस्तान में वबाई बीमारियुनि खे तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबि रहवासियुनि खे सिहत जूं बर वक़्त सहूलियतूं फराहम नथियूं थी सघनि। WHO जो चवणु आहे त पाकिस्तान में वबाई बीमारियुनि जी सूरत में नई आफ़त लामाड़ा ॾेई रही आहे। डेंगी, टाइफाइड, मलेरिया ऐं चमड़ी जूं बीमारियूं इंतिहाई दर्जे ताईं पहुची सघनि थियूं, जंहिं सबबि वॾो जानी नुक़सान थी सघे थो। पाकिस्तान लाइ फौरी तौर ते $10 मिलियन इमदाद जी ज़रूरत आहे। WHO जो चवणु आहे त ॿोॾि सबबि केतिरनि ई इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठल आहे, जंहिं खे फौरी तौर नेकाल करण जी ज़रूरत आहे।